वठी वाहर करण की अपील कई पई है। आगाह कयो आहे त खीरथर की जाबलू पट्टी ते ॿीहर बरसात पई है, जंहिंखां पोइ नई गाज 7 फुट वही आई। काछे में ॿोॾ सबब 8 ॾींहनि खां 400 खां वधीक ॻोठ आहिनि जिन जो दादू ऐं जोही शहर सां ज़मीनी राब्तो कटियल आहे। केतिरा ई अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिन जे ॻोठनि जो वाहीपांदी, ड्रिगबाला ऐं मेहर शहर सां भी राब्तो कटियल आहे। फरीदाबाद खां वठी करे ड्रिगबाला ऐं वाहीपांदी ताईं इहा ई ॿोॾ वारी सूरत-हाल आहे। नई गाज जो पानी हाणे मंछर में छोड़ करे पियो। इलाइक़े वासी खाद खुराक समेत मुख़्तलिफ़ शयुनि लाइ परेशान आहिनि। पीअण जो साफ़ पानी नाहे। अञा ताईं का हुकूमती इमदाद ॿोॾ मुतासिरनि ताईं नाहे पहुची सघी। आबिद लाशारी खां तफ़सील मालूम कयूं था। आबिद, आगाह कजो, खीरथर, खुज़दार मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उते ॿीहर बरसात पई आहे। नई गाज में ॿीहर 7 फुटनि ताईं जो वहकिरो आयो आहे। जेको आहे कि बलोचिस्तान जे जाबलू सिलसिले ते ज़ोरदार बरसात खां पोइ हिकु भेरो ॿीहर जेको आहे नई गाज 7 फुट खां वधीक वही आई आहे, जंहिं करे हिकु भेरो ॿीहर जेको आहे अॻु में ई काछे में जेका आहे ॿोॾ वारी सूरत-हाल आहे। जंहिं बाद वरी गाज वही अचण खां पोइ काछे वासियुनि जा आहिनि जेके आहिनि ॿिड़ा थी विया आहिनि। रोड रस्ता पहिरीं जेके आहिनि टुटल आहिनि, उन खां पोइ वरी जेको आहे गाज जे वही अचण खां पोइ रोड रस्ता वरी पाणी हेठि अची विया आहिनि, जंहिं करे जेके हितां जा रहवासी आहिनि उहे तमामु घणा परेशान आहिनि। जॾहिं त हुकूमत तरफ़ां बि के जेके आहिनि उन्हनि ॿोॾ मुतासिरनि जी वार जे लाइ के बि जोगा उपाउ न वरिता विया आहिनि, न ई उन्हनि ताईं को इमदादी सामान पहुचायो वियो आहे, न ई रोड रस्तनि जी बहाली जे लाइ कमु शुरू कयो वियो आहे। जी, महिरबानी आबिद तफ़सील ॾियण जे लाइ। लाखड़ा कोल माइंस वारे इलाइक़े में विरह बंद वटि